उस्तादु हिकिड़ो वेठो हो क्लास में, हुन मुख़्तलिफ़ शागिर्दनि खां पुछियो त तव्हां वॾा थी छा थियणु चाहियो था? त को शागिर्द पियो चए त मां डॉक्टर थींदुसि, को पियो चए इंजीनियर थींदुसि, को साइंटिस्ट पियो चए, त को वरी जेको आहे सो फ़ौज ऐं आर्मी में वञणु पियो चाहे, को ॿियो जॉब करणु पियो चाहे, को टीचर थियणु पियो चाहे। त टीचर अहिड़ो कमु कयो जो 3 छोकिरा खणी ॿार वठी वियो उन्हनि खे जेको एरो थींदो आहे तीर छिकण वारी रांदि खेॾण लाइ चयईं। पहिरियों दफ़ो हुयो, कंहिं बि ॿार खे हदफ़ जी ख़बर कान हुई, टारगेट जी का बि ख़बर कान पई पए। एरो छिके ऐं हू जो टारगेट में हणनि पिया त जेके सर्किल ठहियल हूंदा आहिनि एरो जा, टारगेट जा, त उहो त छा, पर हू साइड में तीर किरी पिया पवनि, के अॻिते पिया किरनि, के वरी जेको आहे सो उन टारगेट खां पुठिते पिया किरनि। टीचर उन्हनि खे कुझु बि कोन चयो, ॿिए ॾींहं ते उन्हनि खे वठी वियो, त बि साॻी ॻाल्हि थी वई। कुझु शागिर्द जेको आहे सो उन टारगेट ते पहुची न पिया सघनि। उस्तादु छा कयो त पंहिंजे हर पीरियड में क्लास में 10 मिंट अहिड़ा मख़सूस कंदो हुयो जो 2-3 छोकिरनि खे चवंदो हो त तव्हां इहो तीर उन टारगेट ताईं पहुचायो। 6 महीना खनि लॻा उस्ताद खे। हिकु ॾींहुं जो हुननि खे वठी वियो त समूरनि शागिर्दनि मां 90% जेको आहे शागिर्द जेको सर्किल ठहियलु हुयो उन सर्किल ताईं पहुचनि पिया ऐं हू पंहिंजे टारगेट अचीव पिया कनि। त टीचर उन ई जॻह ते मैदान ते बीठो थियो ऐं ॿारनि खे चयईं त ज़िंदगीअ में तव्हां जेको कुझु बि थियणु चाहियो था या छा थियणु चाहियो था, उन लाइ अव्हां जे मथां इहो लाज़िम हूंदो आहे त तव्हां उन लाइ महिनत कयो, यानी मुसलसल कोशिशि कंदा रहो। जीअं मां तव्हांखे 10 मिंट 15 मिंट मख़सूस करे ॾियां पियो, ईअं कुझु मिंट तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में मख़सूस करे रखो त जीअं तव्हां उन टारगेट ताईं पहुचो या उन मक़सद ताईं पहुचो। अक्सर छा थींदो आहे त माण्हू कोशिशि त कंदो आहे कंहिं जॻह ते पहुचण जे लाइ, पर उन में नियत जो हुजणु, अमल दख़ल ॾाढो मज़बूत हूंदो आहे। ऐं जंहिं माण्हूअ जी नियत या अमल सुठा हूंदा आहिनि, नियत साफ़ हूंदी आहे, त उनखे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न थींदी आहे मंज़िल ताईं पहुचण जे लाइ। असां हिकु अहिड़े दौर में रही रहिया आहियूं जंहिंमें माज़ीअ जूं ॻाल्हियूं असांजी रहनुमाई त कंदियूं आहिनि, पर उन सां गॾु असांखे सबक़ बि ॾींदियूं आहिनि। पर अक्सर करे ईअं ॾिठो वियो आहे त हर माण्हू ज़िंदगी जे तजुर्बे मां एतिरो नथो सिखे जेतिरो पाण हू तजुर्बो थो करे। पोइ छा थींदो आहे त उहे तकलीफ़ूं जेके अॻे ज़माने में माण्हू ॾिसंदा हुआ उहे असांखे ॾिसणियूं थियूं पवनि ऐं उन्हनि तकलीफ़ुनि सां असांखे अॻिते वधिणो थो पए। कोशिशि कजे त कंहिं अहिड़े रहनुमा, कंहिं अहिड़े मेंटोर या अहिड़े लीडर जी तलाश कजे जेको तव्हांखे उन मंज़िल ताईं पहुचाए। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक कहिड़ो लीडर थी सघे थो। ऐं जॾहिं उन जी सुन्नत ते अमल, पाण सॻुरनि जिन जी सुन्नत ते अमल कयो वञे थो त उनजा नतीजा तव्हां असांजे लाइ बहितर निकिरनि था पिया। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।